अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وطبيب قلوبنا ومولانا وملجأنا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الذي عنده علم من الكتاب أنا آتيك به قبل أن يرتد إليك طرفك صدق الله المولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين
लिलआलमीन या साहिबल जमाल व या सय्यदल बशर min wajhikal munir laqad nuwiral qamar la yumkinu as-sana'u kama kana qad az khuda buzurgatu qissa-e mukhtasar आए पाद बिचिया में अंगण जे अचल वगण ए बकचा एमो चकण थी जग जल तोड़े लख हुजन तग मफ़ियो बिलंदई में धरा قال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين ज़ीनत महफ़िल काबिल एहतराम साईं खलीफा दोस्त मोहम्मद दामत बरकातुहुमुल आलिया दिगर उलमाए किराम सनाख़ोन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुझे प्यारा अजीज दोस्तों मुसलमान भाइयों मुनाजीज गुनहगार कम इल्म अवा प्यारन जे सामू अल्लाह ताला जे मुक़द्दस कलाम मजीद फुरकानी इल्म जा एकड़ी आया मुक़द्दसा तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे दुआ करता हूँ अल्लाह ताला मो गुनाहगार के इन आया मुक़द्दसा जो सही माना में तर्जुमो इन्हीं के मुताल्लिक़ कुछ अर्ज़ करण जी अल्लाह ताला शल तौफ़ीक़ नसीब फरमाए सभी जवानी दुआ है अल्लाह ताला मो गुनाहगार के इन आया मुक़द्दसा जो सही माना में तर्जुमो हक सच बुधाण की तौफ़ीक़ अता फरमाए हक सच बुधी अल्लाह ताला असां सभिनी खे उन जे मथां अमल करण की तौफ़ीक़ नसीब फरमाए आमीन। अज़ीज़ान मोहतरम जी आवाज़ इल्म में आ कि आज थे हुज़ूर गौसे पाक पीराने पीर अब्दुल कादिर जिलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे याद में या अल्लाह जे रसूल जे ज़िक्र वाली महफ़िल मुनाक़िद कई वई आहे। असां जे दोस्त अदा मोहम्मद रमज़ान इन जा ॿिया पड़ोसी सभई दोस्त मिली करे अल्लाह जे ज़िक्र वारी इहा महफ़िल मनाई आहे।
जिन जिन इन महफिल में हिस्सो वरितो अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार फरमाए ऐं जेके अवां सभई पंहिंजो वक़्तु ॾिनो सभई आयो हाज़िर थिया अल्लाह ताला सभिनी जा बेड़ा पार फरमाए। प्यारा दोस्तों जागो था सभी अलाए केस ताईं वेंदो आहे को अंदाज़ो सुभान अल्लाह माशाअल्लाह बाक़ी हमें कुटे लायो सना ख़वान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुकाम में पेश किया और को माशाअल्लाह सोने अंदाज में नातो बुधायो माशाअल्लाह बरजी पे बस अने इंशाअल्लाह थोड़ो ही वक्त वठंदासीं अल्लाह ताला सभिनी के इश्क़ मुस्तफ़ा से मुस्तफ़ीज़ फरमाए। प्यारा दोस्तों वो आवाज़ सामू जेका आयत मुक़द्दसा पढ़ी आ इन आयत जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे दोस्तन वलियन जा कमालात ऐं करामात बयान फरमाई आहे। अल्हम्दुलिल्लाह असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे कि अल्लाह जे वलियन जी करामतूं बरहक़ आहिनि जीअं नबियन जा मौजज़ा बरहक़ आहिनि इन हिसाब सां अल्लाह जे वलियन जूं करामतूं बरहक़ आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे क़ुरान पाक जे अंदर इन आयत जे अंदर हज़रत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे हिकिड़े वलीअ जो कमाल रब पाक पंहिंजे क़ुरान जे अंदर बयान फरमायो आहे। सुभान अल्लाह। हाणे हिकिड़ो मरतबा सभई मोहब्बत ज़ौक़ ऐं शौक़ से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ंदो इंशाअल्लाह क़ुरान जी आयत पढ़ंदासीं या अॻिते हलंदासीं वो बस दुरूद शरीफ पढ़ो या रसूल वो बस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ले अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे पाक कलाम जे अंदर इरशाद फरमायो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फ़ुका। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात मने पाक मुक़द्दस क़ुरान जे अंदर इरशाद फरमायो चयो उन शख्स जंहिं वटि किताब जो इल्मु हुयो इन्हें आयो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मु मिनल किताब। अल्लाह ताला जी ज़ात फरमायो उन शख्स चयो जंहिं वटि किताब जो इल्मु हुयो अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फ़ुका। ये चयईं त आऊं आणींदुसि अना आतीक बिही उन्हीअ खे क़ब्ल अन यरतद्द इलैक तर्फ़ुका पहिरियां हिकु पल में। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे वक्त जो नबी हजरत सुलेमान अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे उम्मत जे वलीअ जो ज़िक्र फरमायो आ। सुलेमान अज़मत वारो नबी हो चओ चओ शान वारो नबी हो। असां मञीदा हो सब नबी अज़मत वारा सब नबी शान वारा
हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अज़मत वारो नबी आ जो सुभान अल्लाह जे नबी जे ताबे फरमान में इंसान का इंसान भी हुआ पर मुजादा जिन्ना देहा परियों ओए सब हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत में गुजारी दाहा इंसान के आर्डर दे हुक्म देता हाजिर जिन्नन देहाई परियों उनन के हुक्म देता हाजिर अल्लाह ताला जे नबी हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौरा उन दौर में मुझा दोस्त दो मुल्क यमन में हिकिड़ी मलका आहे जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी बिल्किस रज़ियल्लाहु ताला अन्हा। उन दौर में उहा अञा मुशरिका हुई पर उहा बादशाही जे मथां वाइद हुई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो बीबी बिल्किस जो तख़्त एॾो लंबो तख़्त आहे जेको मुजादा 80 गज लंबो आहे। 80 गज घणा गज आहे? 80 गज जागो दा घणा गज तख़्त लंबो आहे? 80 गज 80 गज लंबो आहे। 40 गज चौड़ो आहे ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त ओहो 7 कमरनि जे अंदरि मंझ पेकवा बंद लॻो पियो आहे। हर कमरे जे मथां हज़ार चौकीदार वेठा पिया आहिनि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे जॾहिं ख़बर पई आहे त बिल्किस मुल्क यमन मां मुल्क शाम जे हज़रत सुलेमान जे तरफ़ अचे पई। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी क़ौम खे लश्कर खे गॾु फरमायो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ऐलान कयो ऐं इंसानो ऐं जिन्नो ऐं देहाई परियो सभई अचो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो सुलेमान अलैहिस्सलाम जॾहिं ऐलान कयो त इंसान भी आया जिन भी आया देह बि आया परियो बि आयो सब अचे साम्हूं वेही रहिया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पाण इरशाद फरमाइनि था ऐं इंसानो ऐं जिन्नो ऐं देहाई परियो जी साईं बिल्किस यमन मां निकिती आहे मूं ॾे अचे पई ऐं हज़रत बिल्किस जो तख़्त उहो मुल्क यमन में आहे। अवां मां केरु आहे जेको उहो तख़्त बिल्किस जे अचण खां अॻु में मुंहिंजे साम्हूं पहुचाए। केर केर वेठा हा इंसान बि हुआ जिन बि हुआ देह बि हुआ। सुलेमान ऐलान कयो आहे अवां को जेको तख़्त खणी अचे ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो तख़्त मुल्क यमन में आहे। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम मुल्क शाम में आहे। किथे मुल्क यमन किथे मुल्क शाम। सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं इहो ऐलान फरमायो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हिकिड़ो जिन आहे जिन उहो उथी बीठो। कहिड़ो थी बीठो? जिनो थी बीठो। चवण लॻो ऐं अल्लाह जा नबी हा इहो मां थो आहियां। पाण फरमाइनि था केतिरी देर में आणींदे? ओ जिन चवण लॻो साईं तव्हांजी जेसीं ताईं इहा महफ़िल क़ाइम आहे ख़तम थींदी एतिरी देर में आणींदुसि। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था न मूंखे इन खां अञा जल्दी खपे। जल्दी खपे। जिन वीचारो वेही वियो अड़े देह वेठा पिया आहिनि परियूं वेठियूं पयूं आहिनि इंसान भी वेठा पिया। सुलेमान ऐलान कयो आहे को हाणे तख़्त
मुझे परानो सोजीलो हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइंदा हजरत सुलेमान जे उन महफिल में को शख्स बैठो वा ओ जिन कोने देह कोने ओ इंसाना ओहो उठी बीठो जे जो लालोआ हजरत आसिफ बिन बरखया ओहो उठी बीठो चवा लगो ओ प्यारा सुलेमाना यो तख्त मां तो खड़ी अचा उन वक्त जो आसिफ बिन बरखा अल्लाह जो वली हो चवा लगो सही मां तो आना आना फरमाता कितनी देर में आनी दे चवा लगो क़ाल अल्लज़ी इंदहु इल्मुम मिनल किताब अना आतीक बिही क़ब्ल अन यरतद इलैका तरफुका ओ प्यारा राजा नबी सुलेमाना मां यो तख्त अख छंब में आली हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात कुर्बान वञा जने मुझा दोस्त वज़ीरो हजरत सुलेमान जे साम्हूं उन जिन गाल कईया त मां एतरी देर में आणींदुस जेतरी देर महफिल हलंदी सुलेमान के ख़बर आ त हे जिन एतरी देर में आणींदो पर हिन खां अञा वधीक जल्दी आणण वारो बि मुंहिंजे महफिल में मौजूद वाह अल्लाह जा नबी सुलेमान तुझे इल्म ता कुर्बान वञा इल्म हो न अल्लाह जे नबी के ऐ मुझा प्यारा दोस्त अज़ीज़ो सुलेमान नबी पाण बि तख्त आणे सके थो पर मुझा दा सुलेमान क़ौम खे कीअं चयो लश्कर खे छाजे ला चयो अल्लाह जो नबी आ पाण आणे पर मुझा दा अज खां कई साल पहिरां अदा पाक जे नबी सुलेमान अजो के हिन दौर जो नक्शो खिंचो आ पाण असां के मुझा दोस्त अज़ीज़ो अल्लाह पाक वटायो हुकुम ॾियारियो आ त अहिड़ो बि दौर ईंदो माण्हू जिन्हनि जी ताक़त तस्लीम कंदा देहन जी ताक़त तस्लीम कंदा परियन जूं ताक़तूं तस्लीम कंदा अल्लाह जे वलियन जी ताक़त जा मुल्क रहंदा उन जे ला अल्लाह पाक जे नबी सुलेमान हज़रत आसिफ बिन बरखया के जिन्नन ऐं देहन जे विच ते मुंतखब फरमायो आ उनके ज़ाहिर फरमायो आ ताकि खबर पवे जिन्न देहा परियूं केॾा बि ताक़तवर हुजनि पर मोमिन मुसलमान जे रूहानियत जे ताक़त जो मुक़ाबिलो करे न सघंदा अॼो के दौर में माण्हू जिन्हनि जी ताक़त तस्लीम कंदा आहिनि जिन ॿुधाईंदो आहे हर शइ ॿुधाईंदो आहे देह खे ताक़त आहे परीअ खे ताक़त आहे पर न मुंहिंजा महबूब जा ग़ुलाम ऐं मुंहिंजे महबूब जा आशिको हुज़ूर जे ग़ुलाम जे रूहानियत जो जेको पावर आहे उन जो मुक़ाबिलो न को देह करे सघे न को जिन परी करे सघे हजरत आसिफ बिन बरखया अर्ज़ कयो क़िबला मां आणींदुसि अदा जेकॾहिं अवां खे आऊं चवां मूंखे सुञाणो था मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे शायदि वक़्तु कोन मिलियो Ya con video. Era गवाही मिले तो वक्त मिलियो संगत तो सही है ना सगनी जी सुभान अल्लाह उलमा औलिया अल्लाह जे वलियन सी संगत है ना अल्लाह सुभान अल्लाह सभी जैसे सुभान अल्लाह
कुओ ॾिठो कुओ शहर में शायदि न हुजे असांजे हुते खोर आहिनि कुआ जंगल आहे हुते जा ॿेलो हिकिड़ो कुओ जानवर थिए थो उहो ॾिठो आहे माशाअल्लाह छो हिते शहर में बि आहे छा कुझु नसीब आहे पोइ कुओ हिकिड़ो जानवर आहे ऐं ॿियो हिकिड़ो जानवर आहे जंहिंजो नालो आहे ॾेॾर टुप खां टुप ॾे थो ॾिठो आहे माशाअल्लाह माशाअल्लाह उहो ऐं ॾेॾर उन्हनि पाण में रखी दोस्ती सम्झो था असीं हिकु दोस्ती रखंदा आहियूं न कुए ऐं ॾेॾर पाण में रखी दोस्ती ॾेॾर वीचारे चयोसि कुआ साहब पंहिंजी यारी पकी आहे जागो दादा गुंडा जागो पंहिंजी यारी पक्की है पर हाणे आऊं पाणीअ में रहण वारो तूं सुके ते रहण वारो ज़ाहिर कुओ त सुके ते रहंदो न पाणीअ में त कोन रहंदो या पाणी में रहंदो सुके ते भला यूसुफ ॻोठ जो कुओ पाणीअ में रहे थो सुके ते न ॻाल्हि था हलो त ॾेॾर चयोसि साहब ॻाल्हि ॿुध हाणे तूं सुके ते ऐं पाणीअ में अगरि पाण मां कंहिंखे कमु पवे त कीअं कंदासीं हाणे फोन मोबाइल असां वटि सिस्टम कोन्हे जे कमु पियो ऐं पाणीअ जे विच में हुजां मूंखे तुंहिंजी मदद जी ज़रूरत पवे त मां तोखे कीअं सॾु कंदुसि ऐं उहे चयोसि त आऊं जंगल में हुजां तूं पाणीअ में हुजे मूंखे अगरि ज़रूरत पई तुंहिंजी मदद जी त तोखे कीअं सॾु कंदुसि यारी त रखियसीं पर आहे असांजी यारी इलाही मुश्किल थी वई आहे उहे चयो यार परेशान न थी कमु सवलो आहे लॻो था सभु कमु सवलो आहे छा कंदासीं हाणे हिकिड़ो धागो खण धागो हेॾा हुजे तो जी टंग में हेॾा हुजे मुंहुं जी टंग में हेॾा कुए जी टंग में हेॾा ॾेॾर जी टंग में पोइ जंहिंखे बि कमु पवंदो सो धागे खे धागो था धागो छिकियूं धागो था न पोइ धागे खे जो छिकींदासीं माना कुए जे धागो छिकियो त ॾेॾर सम्झंदो मूं वारे यार ते को ॾुखियो वक़्तु अची वियो जे ॾेॾर जे पासे खां धागो छिकियो त कुओ सम्झंदो मूं वारे यार जे मथां ॾुखियो वक़्तु